देव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। श्रीमद भगवद गीता में तहाँ श्रवण करे रहा हो। आसुरी संपत्ति जेको बचणो आ उन्हें को सावधान रहो भाई। भगवान श्याम सुंदर जन चवन था राक्षसी स्वभाव वारा माण्हू अश्रद्धालु थींदा आहिनि, भगवान में भरोसो न हूंदो आहे। विषय वासना वारा बुद्धि उन्हनि जी नष्ट थी वई आहे। उन्हनि जा कम केवल संसार जे नाश करण जे लाइ। अहिड़ा माण्हू मान ऐं वॾाईअ सां भरिजी कंहिं बि तरह सां अहिड़े कामनाउनि में जकड़ियल रहंदा आहिनि जेकी मरते दम तक इच्छाऊं पूरी न थियनि। चओ हरे कृष्ण। इन्हनि इच्छाउनि जे करे अज्ञान में भरिजी कूड़े नेमनि खे विधि विधान पंहिंजा ई नकली ठाहे करे शास्त्रीय ते न हलंदा आहिनि। पंहिंजा ई उसूल ठाहींदा आहिनि, पंहिंजा ई नियम उनखे ई सम्झंदा आहिनि बसि ये गीता भागवत थी या रामायण थी आहे। मां जेको चयुमि उहो ई सही आहे, उहो ई नियम आहे। चओ हरे राम। त पंहिंजी नियमावली पंहिंजे नियम सां ऊंधा सूंधा नियम ठाहे उनखे ई मञी ऐं संसार में ख़राबु व्यवहार कंदा आहिनि। अहिड़ा माण्हू मरण ताईं रहण वारी चिंताउनि खे पाले विषयनि खे भोगण लाइ सदाई तयार ऐं रुगो इहो ई आनंद आहे, इहो ई मज़ो आहे, बसि ईअं मञींदा आहिनि। उन्हनि जे नज़र में केवल संसार जा विषय सुख ई सभु कुझु आहे। मन में पश्चाताप कोन्हे। हिकिड़ो माण्हू फाथल हूंदो आहे ऐं ख़बर अथसि मां फाथल आहियां, छॾिजी नथो सघां। भॻवान खे दीन थी प्रार्थना कंदो आहे, प्रभु कृपा करे उनखे बचाए वठंदा आहिनि। पर फाथल बि सिर खां बिल्कुलु पेर ताईं ऐं पोइ मञींदा बि पाण खे ई सही। चवंदा आहिनि ॿियो कुझु बि कोन्हे, इहो ई आहे संसार में। आहे छा? नंढी सी ज़िंदगी आहे, खूब पैसा कमायो, खाओ पियो, ऐश कयो, मरी वञो। काबिल ऐसे हुए कि घर का मुंह न देखा, कटी उम्र होटलों में और मरे अस्पताल जाकर। चौ हरे कृष्ण। अहिड़ा माण्हू आशा रूपी सवे बंधननि में जंजीरनि में ॿधल काम क्रोध जे वश में थी करे विषय भोगनि जी पूर्तीअ जे लाइ बेईमानीअ सां अन्याय सां बसि धन इकठो करिणो आहे, पदार्थ इकट्ठा करणा आहिनि, उहो ई कमु कंदा रहंदा आहिनि। बेईमानी करे, कूड़ करे, कपट करे, भ्रष्टाचार करे, दगा करे, धोखो करे पैसा कमाईंदा, पदार्थ कमाईंदा, संपत्ति कमाईंदा। चओ हरे राम। अहिड़े माण्हुनि जा वीचार ईअं हूंदा आहिनि त अॼु मां हे पातो आहे, अॼु हेतिरो मूंखे मिलियो, हाणे मां हे पाईंदुमि, हाणे हे मनोरथ मूंखे पूरो करिणो आहे, मां वटि एतिरो धन आहे, अॻिते हेतिरो धन वधंदो। हू दुश्मन मुंहिंजे हथां मारियो वियो ऐं ॿिया जेके दुश्मन आहिनि उन्हनि खे बि मां मारींदुसि। मां ऐश कंदुमि, मां भोग भोगण वारो आहियां, मां सभु सिद्धियुनि वारो आहियां, बलवान आहियां, मां सुखी आहियां, मां ॾाढो धनवान वॾे कुल वारो आहियां, मूं जहिड़ो ॿियो केरु आहे? हाणे ईअं करे पोइ छा सोचींदो आहे? मां एॾो धन वारो, कुल वारो, पैसे वारो, अभिमान ॾिसो, मां यज्ञ कंदुमि। हाणे यज्ञ थो करे कि अभिमान थो करे? मां यज्ञ कंदुमि, मूं जहिड़ो केरु आहे? हा, मां यज्ञ कंदुमि, ख़ुशी प्राप्त कंदुमि। अहिड़े अज्ञान ते मोहित अहिड़ा माण्हू जीवन अजायो विञाईंदा आहिनि। चओ हरे राम। हे हरे। ॿाहिरों कर्म तक सुठा बि करे छॾनि पर अंदरि एॾी गंदगी भरियल आहे, एॾा विकार भरियल आहिनि कि सुठा कर्म बि अभिमान वधाइण जे लाइ कंदा आहिनि। मां पढ़ो, मूंखे पंहिंजो पाण खे ॾेखारिणो आहे, मां सुठो आहियां, हुजे भले ख़राबु। सुठा ठहंदा न आहिनि, सुठो ॾेखारणु चाहींदा आहिनि। केॾी उल्टी ॻाल्हि आहे। जेके सुठा हूंदा आहिनि उहे ॾेखारणु न चाहींदा। बिल्कुलु
हे उल्टो ई हलंदा आहिनि। माण्हू जी मती भ्रष्ट थी वई आहे। वॾा वॾा कर्म करे भी बुद्धि त गंदगीअ सां भरियल आहे। और कर्म अहिड़ा की छा चइजे। पगड़ियूं पाए ऐं बढ़िया तिलक लॻाए काथे काथे पहुची वियो माण्हू। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हाणे तव्हां ध्यानु ॾिजो, वीचार कजो कि माण्हूअ जी बुद्धि काॾे हली वई आहे। कि श्याम सुंदर पराशर महाराज ॾाढी सुंदर भागवत कथा कंदा आहिनि। मां अक्सर उन्हनि खे श्रवण कंदो आहियां। ऐं हिन महिल जेके बि कथा कनि था मूंखे ईअं लॻंदो आहे कि सभिनि खां वधीक कथा उहे कंदा आहिनि, पंडित श्याम सुंदर पराशर जी महाराज। हा न, टीवीअ में बि ईंदा आहिनि पर घटि ईंदा आहिनि ऐं कथा वधीक ॿुधाईंदा आहिनि, प्रवचन घटि कंदा आहिनि। ॿिया माण्हू प्रवचन वधीक कंदा आहिनि, कथा घटि कंदा आहिनि। त उन्हनि जी हिकिड़े हंधि कथा हुई त उन ई शहर में ॿिया बि महान संत आया, कथाकार श्रीमान कृष्णचंद शास्त्री जी, उन्हनि खां बि वॾी उमिरि वारा, जंहिंजा सुपुत्र श्री इंद्रेश महाराज भी कथा कंदा आहिनि। त उनजे मन में इच्छा आई कि भैया मां भी वञा कथा ॿुधी अचां। वृंदावन जा आहिनि, हो भी वृंदावन जा, हाज़िरी लॻाए अचां। जीअं उन्हनि तैयारी कई, हाणे उन्हनि जी जिन कथा कराई हुई आयोजक मंडल हो, त उन्हनि खे हथ जोड़िया, बाबा तव्हां काॾे था वञो? चई कथा ते कृष्णचंद शास्त्री कथा वाचक आहिनि, एॾा बढ़िया असांजे वृंदावन जा। मां सोचां तो मां भी हिकु ॾींहुं कथा ॿुधी अचां। कथा त शिव भगवान भी ॿुधंदा आहिनि, सनकादि ऋषि भी ॿुधंदा आहिनि। कथा ॿुधण जो आनंद चवण खां वधीक अथव। चओ हरे राम। चवण वारे खे पतो आहे न मां केतिरो पाणीअ में आहे, मुंहिंजी स्मरण शक्ति केतिरी आहे, मूंखे कथा केतिरी यादि आहे, ऐं मूंखे केतिरो ज्ञान आहे, केतिरो वैराग आहे, सभु पतो आहे। लेकिन श्रवण करण जो आनंद ही अलॻि आहे। चओ हरे कृष्ण। और कथा श्रवण करण वारा जेके हूंदा आहिनि उहे प्रेम सां निश्चिंत थी ख़ाली थी करे ॿुधंदा आहिनि। कथा चवण वारे खे अॻिले कथा जो बि ध्यानु रखणो पवंदो आहे। उनजे अंदरि डबल इंजन हलंदी आहे, हिकिड़ी ॿुधाइण वारी, हिकिड़ी अॻिते कल्पना करण वारी, प्रोग्राम तयारु करण वारी, नई पटरी बिछाइण वारी। भले उहो सावधान वधीक रहंदो आहे, कॾहिं कॾहिं श्रोता ध्यानु न ॾींदा आहिनि, पर श्रोता खे वधीक आनंद आहे, ॿुधण जी वधीक महिमा आहे। केॾीमहिल भाव अचे, प्रेम अचे, त भाव में श्रोता पूरो मगन थी वञे, कोई दिक़त न आहे। छो जो जेॾीमहिल प्रेम में असां मगन थी वेंदा आहियूं त आवाज़ बंदि थी वेंदी आहे। श्रोता खे ॻाल्हाइणो त आहे कोन, उहो पूरो प्रेम में ॿुॾी थो सघे, पर वक्ता नथो थी सघे। उहो अगरि प्रेम में अची वियो भाव में, त कथा बंदि थी वेंदी, त ॿुधण वारनि जो छा थींदो। हलो ध्यानु ॾियो त श्याम सुंदर महाराज कथा ॿुधण जे लाइ वञण लॻा त आयोजक मंडल चए थो, बाबा काॾे था वञो? चई कथा ॿुधण। चई न, कथा ॿुधण न वञो। अरे कथा ॿुधण न वञा, छाजे करे न वञा? चई असां इन करे ई त कथा कराई आहे। हुननि पहिरियों आयोजन कयो और श्री कृष्णचंद शास्त्रीअ खे घुरायो, एॾा वॾा कथावाचक। त असां चयोसीं असां बि तव्हांखे टक्कर ॾींदासीं, असां श्याम सुंदर महाराज खे घुराईंदासीं। इहे बि ॾाढा वॾा ज्ञानी विद्वान पंडित ख्याति प्राप्त आहिनि, तॾहिं असां तव्हांखे लखे रुपया ख़र्च करे घुरायो आहे। तव्हां हली वेंदव त असांजी त शान हली वेंदी। हा, तव्हां हली वेंदव कथा ॿुधण होॾे, हे त असांजी बेइज़ती आहे। भई हिननि जो कथावाचक नंढो आहे, हिननि खे ॿुधण आयो आहे। हरे राम। हाणे इहा ॻाल्हि कंहिं ॿुधाई आहे? उन्हनि ख़ुदि ॿुधाई आहे, बक़ाइदा भागवत कथा में ई ॿुधाई आहे। हाणे उन्हनि जो आयोजन ईअं न थींदो आहे न भई असां वांगुरु कोई लख रुपए में थी वियो, 50-50 में थोड़ी सी टेंट लगी, प्रसाद बांटियूं, भाई 400-500 माण्हू ॿुधण आया। उनजो 4-5 हज़ार माण्हू ॿुधण ईंदा आहिनि। टेंट भी वरी लखनि में लॻंदी आहे, ऐं भेटा भी लखनि में थींदी आहे। चओ जय श्री कृष्ण। त उन्हनि जा त 20-25 लख मामूली ॻाल्हि आहे भागवत कथा में ख़र्च थियो। असांजी त ईअं थी वञे कथा बढ़िया। त उन्हनि मना करे छॾियो उन्हनि खे, त उहे हैरान थिया कि भगवत कथा
जाते श्रद्धा हुजणु खपे उते स्पर्धा अची वई आहे। स्पर्धा यानी कॉम्पिटिशन, यानी कथा भी कॉम्पिटिशन जे लाइ, कथा पाण खे वॾो ॾेखारण जे लाइ। हरे राम। हाणे सोचो त स्थिति काथे हली वई आहे। मन में वो भावना है कथा ॿुधी असां जन्म सफल क्यों, मुक्ति मिले, मोक्ष मिले। कथा भी दिखावो ठही वई आहे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तॾहिं भाई आज़ाद सूफ़ी जी ॿ लाइनियूं ॾिसो, ॾाढो सुंदर भॼन उन्हनि गायो आहे, असांखे यादि ॿ लाइनियूं। कर्म करिया धर्म करिया वॾो पंडित विद्वान बणी, वेद पढ़िया पुराण पढ़िया गीता जो खणी ज्ञान खणी। करिया धर्म करिया वॾो पंडित विद्वान बणी। कर्म करिया धर्म करिया वॾो पंडित विद्वान बणे। कर्म करिया धर्म करिया वॾो पंडित विद्वान बणी। वेद पढ़िया पुराण पढ़िया गीता जो खणी ज्ञान खणे। वेद पढ़िया पुराण पढ़िया गीता जो खणी ज्ञान खणे। हाँ वेद पढ़िया पुराण पढ़िया गीता जो खणी ज्ञान करे। वेद पढ़िया पुराण पढ़िया गीता जो खणी ज्ञान करे। तभी न तोखे मालिक मिले जैसी अंदर जो न अभिमान छॾे। कदी न तोखे मालिक मिले जैसे अंदर जो अभिमान छॾे। मालिक त मिठड़ा मिलंदो तॾहिं जॾहिं अंदर जो अभिमान छॾे। मालिक त मिठड़ा मिलंदो तॾहिं जॾहिं अंदर जो अभिमान छॾे। हा सजण त मिठड़ा मिलंदो तॾहिं जॾहिं अंदर जो अभिमान छॾे। सजण त मिलंदो तॾहिं जॾहिं अंदर जो अभिमान छॾे। ओ कर्म करे या धर्म करे या वॾो पंडित विद्वान बणे। वेद पढ़े या पुराण पढ़े या गीता जो खणी ज्ञान करे। कर्म करे या धर्म करे या वॾो पंडित विद्वान बणे। वेद पढ़े या पुराण पढ़े चाहे गीता जो खणी ज्ञान करे। ॾिसो असांखे नज़र ॿाहिरि ई हूंदी आहे, कर्म कहिड़ा था थियनि, अरे त बढ़िया थो करे, हिन त हेॾो वॾो प्रोग्राम कयो आहे, हिन त हेॾो वॾो आयोजन कयो आहे, अरे हे त बढ़िया आहे भाई, ॾाढो बढ़िया, कमाल कए अथई, हिन जी केॾी महिमा थी वई आहे, यश थी वियो आहे, कीर्ति थी वई आहे। लेकिन भीतर भॻवानु कुझु न ॾिसंदा आहिनि ॿाहिरि। भीतर अगरि अभिमान न आहे, प्यार आहे, त हिकु गुल में राज़ी थी वेंदा, पाणीअ में राज़ी थी वेंदा, हिकु लोटी पाणीअ ते राज़ी थी वेंदा। तंहिंजे करे त शिवजीअ ते जल ई चढ़ंदो आहे। मथां सोचो तव्हांजे कंहिं संपत्तीअ जी उन्हनि खे ज़रूरत आहे, केवल जल, ऐं ॾिनल बि उन्हनि जो कहिड़ो असां पैदा कयो आहे पाणी। चओ हरे राम। छा पैदा कयो आहे ॿुधायो? हिकु तिनको बि त असां न ठाहियो आहे। जेकी संपत्ति ॾिनल आहे उहा बि प्रकृति उन जी आहे, सभु उन जो ई त आहे न भाई। श्री कृष्ण गोविंद।